भरलक गोठ नौरंग चांडियो वासण औरत पारा अगुणे मुड़स डेरन खिलाफ एहतजाज। खबर मूजिब मेड़बर सां गोठ नौरंग चांडियो जी रहवासण नारी चइन ॿारनि जी माउ मिसमात शबीना चांडियो पंहिंजनि ॿारनि सां गॾु पाक किताब खणी अगुणे मुड़स ऐं डेरन खिलाफ एहतजाज कंदे दायो आहे त अगुणे मुड़स गुलाम रसूल चांडियो ऐं उन जे भाइरनि भाइटनि मदद चांडियो, मंठार चांडियो, मुख्तियार चांडियो ऐं सद्दाम चांडियो खां ज़िंदगी जो ख़तरो आहे, जेके मूंखे हर वक़्तु हिरास सां करे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त कुझु अरसो अॻु मुंहिंजो मुड़ुस गुलाम रसूल चांडियो ऐं मुंहिंजा ॾेर ऐं भाइट गॾिजी मूं ते बे इंतिहा तशदुद कयो हो ऐं पुलिस पहुची मूंखे पंहिंजी तहवील में वठी अदालत में पेश कयो ऐं अदालत मुंहिंजे मुड़ुस खां तलाक जो ऑर्डर ॾेई अमड़ सां गॾु रहण जो फ़ैसिलो ॾिनो हुयो, जेके कोर्ट जा काग़ज़ बे मूं वटि मौजूदु आहिनि। पर उन बावजूद बि मुंहिंजो अॻूणो मुड़ुस गुलाम रसूल चांडियो ऐं मुंहिंजा ॾेर ऐं भाइटिया मदद चांडियो, मुख्तियार चांडियो, मंठार चांडियो, सद्दाम चांडियो ऐं ॿिया मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मूंखे तहफ़ुज़ फ़राहम करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मुंहिंजी ज़िंदगी बचाई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।